सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। SSP सखर अज़हर ख़ान मुग़ल के हुक्मन ते अमल कंदे SHO थाणो कैंट सुल्तानपुर अयाज़ अली की अगवाणी में पुलिस कामयाब कार्रवाई कंदे चोरी थियल कार बरामद करे वरती है। तफ़सील मूजिब कैंट थाने की हदुन अंदर कुछ ॾींहं अॻु PSI पागारा की दावत दौरान एडवोकेट गुलशेर महर की कार चोरी थी वही हुई, जेका बाद में कादन वारे इलाके भरसा बरामद की वही। पुलिस तरफा बरामद थियल कार कानूनी कार्रवाई मुकम्मल करण खां पोइ असल मालिक हवाले कई वही है। ज़रियन मूजिब इहो पिणु मालूम थियो है त ठिकराठो भरसा चांजणी दावत में चोरी थियल एडवोकेट गुलशेर महर जे कार पुलिस ऐं राॼुणी कोशिशुनि सबबि चोर स्वालेपट जे इलाके कादन वारे में छॾे फरार थी विया हुआ। इतला मिलण बाद एडवोकेट गुलशेर महर पाण मौके ते पहुची कार घर वटि खणी वियो। होॾां SHO सुल्तानपुर अयाज़ अली जो चवणु आहे त चोरी में मुलविस जवाबदारनि जी सुञाणप कई वई आहे ऐं उन्हनि जे गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाक़नि में छापा हया पिया वञनि। जल्द जवाबदारनि खे कानून जी कटहरे में आंदो वेंदो।